मोहम्मद जी अम्मड़ जी बख्शिश फरमा ज़ाहिरा मौलवी के कारण मिर्चन में देसी मुर्गी मिली एतरी दुआ तो न जे मथा बि लाज़िम आ न एतरी दुआ त घुरंदो अल्लाह सही ताज मुंहिंजे अबे ऐं अम्मा खे मुआफ़ कजा जेकॾहिं ॾाढा मिर्च खाराईंदे त पोइ हिकिड़े लाइ दुआ घुरंदो हिकिड़े खे छॾे ॾींदो मुंहिंजा दोस्त इहा मुला जी दुआ है तूं मानी खाई पुॻी त शुक्र अल्हम्दुलिल्लाह न त मानी ते वेही करे ज़ाल खे चवंदी लूण कोन्हे अॼु हीअं कोन्हे जेको खाधो आडो अचई न मड़ई तॾहिं बि न मां ऐब न कढजा रब जो शुक्रानो अदा कजा उन खाधे मां ऐब न कढजा त लूण कोन्हे अॼु चांहि में खंड कोन्हे न ईअं न चवंदो कर जेको न मिलई चइजा शुक्र अल्हम्दुलिल्लाह शुक्र करे खाइण तुंहिंजो कमा रंग लाइण मुंहिंजे करीम रब जे ज़ात जो ओ मुसलमान दीन के समझो खुदा जे वास्ते दीन के समझो एकड़ो अल्लाह जो कामिल वली उनके अल्लाह जे ज़ात बाबरकात एतरो तक कशफुल कुबूर अता फरमायो जह मुकाम खा लंघंदो हुयो उन मुकाम वारन जो हाल मुजो रब उनके मालूम कराइंदो हुयो हस्बे मामूल लंघी रहियो आ एक मुकाम में दिठई त अल्लाह जा नेक बाना कब्रन में हन के जे कब्र में दियो पियो नूर जो बरे कहजे कब्र में छा हिकड़ी एड़ी कब्र जंहिंमें एड़ो नूर पियो बरे जो उन अल्लाह जे कामिल वली फरमायो ॾिसां पियो त ॾिसी न पियो सघां दिल में ख्याल आयो इन कब्र ते वेही रहां उन मज़ार ते वेही करे मुराक़बो थो करे हे कंध कदमूनन में थो हणे दुनिया खां लातालुक थी करे कंधड़ो हेठ करे रब्बे ज़ुल जलाल जे पाक जिक्र ने ख्याल करे ए जिक्र में गुम थियण शुरू कई अल्लाह का दुआ घुरी मौला इन कब्र वारे जो हाल मालूम थे इन जे मथा हेडी मेहरबानी कब्र खुलंदी वे हो मुराक़बे में ॾिसी रहियो आ जवान सुतो पयो आ नूर मथो चमकी रहियो आ उनखे चवे थो अल्लाह जा बाना कंहिंजे मज़ार में न ठिड़े हेतिरो नूर कंहिंजे मज़ार में हेतिरो नूर चमकी रहियो आ खुशबू अची रही आ मगर तुझे कब्र में एतरो नूर आ जो मुझो अखियूं न थियूं ॾिसी सघन खुदा जो वास्तो थई ॿुधा इहो नूर तोखे कॾहिं खां मिलियो कियां मिलियो आ उन जवाब ॾिनो मुझो मुस्तफा मुझे कब्र में पैर पातो मुझे रब मुझे कब्र के नूर बनायो उन आशिक वरी सवाल कयो त मुझो मदीने जो मीर त पांजे हर गुलाम जे कब्र में ईंदो आ तुझे कब्र में भी आयो यकीनन तुझो को अमल हुंदो हुजूर खुश थियो हुंदो हुजूर खुशखबरी ॾिनी हुंदी जेके मुस्तफा खुशखबरी ॾींदो आ मुझो रब उन जे लाइ दुनिया ऐं दीन कब्र हशर रोशन करे छॾींदो आ उन कब्र वारे जवाब ॾिनो गोठ जुमा खान कलोड़े वारा अदे ताज मोहम्मद अब्बासी जे अबे अम्मा जे दुआ में शरीक थियण वारा नंढड़ो अमलार भी बुध जा गौर सा करी न करी तुझी मर्जी आ असा सजन संजा मलंग फकीर असा त यार जो पैगाम पहुंचाईंदासी अगते तू जान तुझो रब जाने ठीको कहजो भी खयल ना अदा उन अल्लाह जे कामिल वली के जवाब थो दे मुझा सोना सुबह जो सवेल जियां घरां निकरंदो हुयुस जंहिंखे बि ॾिसंदो हुयुस उन ला दुआ घुरंदो हुयुस मुझा अल्लाह साईं हिन जो ख़ैर कजा जंहिंखे बि ॾिसंदो हुयुसि उन जे लाइ ख़ैर जी दुआ कंदो हुयुसि अल्लाह जे ज़ात खे ॿिए जे ख़ैर जे लाइ दुआ एॾी त वणी वई जो मदीने जे मीर जे ख़ुशख़बरी ॾिनी ओ दुनिया में ॿियनि जे ख़ैर लाइ दुआ घुरण वारा अॼु करीम रब तो ते राज़ी थी तुंहिंजे कब्र खे ख़ैर वारो बनाए छॾियो आहे जागो
तस्वीर जा ब पासा हूंदा आहिनि, इहो हिकिड़ो पासो त ॾिठव त जेको ॿिए जे लाइ ख़ैर जी दुआ घुरे अल्लाह उन जे क़ब्र खे नूर सां रोशन करे छॾे, पर जेको न उथण सां सोच ई फितने वारी हुजेसि, फलाणे खे कीअं विढ़ायां, फलाणनि में इख्तिलाफ़ कीअं विझां, फलाणनि में शैतानगिरी कीअं कयां, फलाणे खे धक कीअं हणां, फलाणे सां ठगी कीअं कयां, ॾे ख़बर उन जे क़ब्र में छा हूंदो। चुप न कयो, जवाब ॾियो, उन जे क़ब्र में छा हूंदो। याद रखी छॾियो, याद रखी छॾियो, जेको न ॿिनि जे विच में, जेको न ॿिनि जे विच में झेड़ो कराईंदो आहे, जेको न ॿिनि जे विच में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वेढ़ाइण जी कोशिश कंदो आहे, जेको न ॿिनि खे हिक ॿिए खां परे कंदो आहे, हक़ीक़त में उहो पंहिंजे पाण खे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा खां दूर करे छॾींदो आहे। जागो था, ओ बिन जे विच में झेड़ो कराइण वारा, बिन खे परे करण वारा, खबरदार थी, परे करण जे लाइ रब तोखे कोन मोकिलियो आहे, पर मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो, अल्लाह जो क़ुरान तो चयो आहे, इन तुस्लिहू बैन नास, पर जेको न बिन विढ़ियलनि में ठाह कराए ऐं उन्हनि खे वेझो करे, केॾो बि गुनाहगार हुजे, मुंहिंजे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा खे ॾाढो वणंदो। बिन जे विच में ठाह करायो, बिन जे विच में, बिन जे विच में ठाह करायो, अल्लाह बि राज़ी थींदो, अल्लाह जो महबूब भी राज़ी थी पवंदो। मौज़ू टिड़ंदो थो वञे, मां मौज़ू खे वरी समेटींदे पोइ ते मोटी अचां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मां अर्ज़ पे कयो त अल्लाह ताला जा बानड़ो मुंहिंजे सुहिणे करीम रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर अबे अम्मा जो एतिरो बयान शान मक़ाम बुलंदो बाला फरमायो आहे। अल्लाह वारनि जो शुक्रानो कहिड़ो इहो ॿुधायुम त पाण पोइ खाईंदा आहिनि, पहिरीं ॿियनि खे खाराईंदा आहिनि, उन्हनि जो शुक्रानो ईअं थींदो आहे। मूं जहिड़े मौलाना जो शुक्रानो खाई पी शुक्रानो करे, इहो शुक्रानो अचो त अल्लाह वारनि जो पासो वठूं, पाण पोइ खाऊं, पहिरीं ॿियनि खे खारायूं, रब बेड़ो पार करे छॾे। ये जेका ख़ैरात कई अथऊं न, अदे ताज मोहम्मद सुबुह जो ख़ैरात, सुबुह जो ख़ैरात आहे। हाणे न ख़ैर जे लाइ ॻाल्हि ॿुधो, क़ुरान पोथो ॿुधायांव, इन ख़ैरात जे लाइ ॻाल्हि ॿुधो। सुबुह जो जेॾी महिल ख़ैरात हलंदी, मिट बि ईंदा, दोस्त बि ईंदा, पाड़े वारा बि ईंदा, पर कुझु बेनू ग़रीब फ़क़ीर बि ईंदा। मियां ताज मोहम्मद काथे? गरीब बेनू फ़क़ीर भी ईंदा, बेचारा परे वेही रहंदा, परे वेही रहंदा। छो? असां रीह सॼा हुआ, असां खे अलाए केरु सुञाणंदो, अलाए कोन सुञाणंदो, परे वेही रहंदा। याद रखी छॾियो ताज मोहम्मद, उहे जेके न परे वेठा आहिनि, रब जे रहमतुनि जो उन्हनि जे मथां नुज़ूल थींदो आहे, नुज़ूल थींदो आहे। छो त हू पंहिंजे पाण खे बेवस ऐं लाचार था समझनि। पोइ ख़ुश नसीब उहो हूंदो आहे जेको न परे वेठ। असांजो तरीक़ो कहिड़ो आहे? ओ फ़क़ीर ॾो परते वेह, महिमान छुटा गई, तूं तकड़ो थी वे, बाबा तव्हां मानी हलायो, ओपर रखंदा वञो ॾे। छो? हे फ़क़ीर वेठा आहिनि, हे ओपर उन्हनि खे ख़ुदा जो वास्तो अथव, ईअं न, खुदा जो वास्तो थव, ईअं न कयो। जेके तव्हां जा सदियल, उहे तव्हां जा मेहमान, उन्हनि खे सवलो न खाराईंदो, मेहमान कावड़जी वेंदा। मिट खे सवलो न खाराईंदे, मिट कावड़जी वेंदो। दोस्त खे सवलो न खाराईंदे, दोस्त कावड़जी वेंदो। सदियल खे सवलो न खाराईंदे, सदियल कावड़जी वेंदो। हिकड़ा तुंहिंजा सदियल हल, ॿिया मुंहिंजे रब जा मोकिलियल हल। तुझे बिरादर वारा मिट माइट तुझा सदियल, पर जेके परे वेठा इहे तुझा सदियल नाहिनि। मुझे करीम रब जे ज़ात जा मोकिलियल, पहिरीं टोड़ी अल्लाह जे मेहमाननि खे खारा। जेको अल्लाह जे मेहमाननि खे खाराईंदो आहे, मुंहिंजो करीम रब उन्हनि खे अर्शद खां अॾे छॾींदो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ज़मानो, कंहिंजो ज़मानो? जागो था, जेकॾहिं थकिजी पिया त ॿुधायो, मां बस कयां।
मुझा दोस्तों अजीजो, हजरत मूसा अलैहिस्सलाम जो ज़मानो आ, सुने मूसा कलीमुल्लाह जो ज़मानो आ, अल्लाह जो नबी कोहे तूर ते वींदो आ, अल्लाह जे मेरे दरबार में अर्ज़ड़ा कंदो आ, मुझे करीम रब जो नके कलाम उते नसीब थींदो आ, कचहरियूं कंदो आ, करीम रब जे आवाज़ के ॿुधी करे दिल ठारींदो आ, दुनिया जा न्यापा खणी वींदो आ। कहे ॿिए दफ़े मौज़ू रहियो त ॿुधाईंदोमांव त दुनिया खे ॾींदो मुंहिंजो ख़ुदा है पर मिलंदो नबी जे दर तां। अल्लाह जा बानो हिकड़े शख्स हज़रत मूसा कलीमुल्लाह के रस्ते में बींदे चयो, अल्लाह जा प्यारा नबी गरीब थी वयो हां, मां गरीब थी वयो हां, मुझी मिल्कियत वधे नथी, खुटंदी थी वञे, बरकत पवे नथी, बेबरकत ॾाढी लगी पई आ। अल्लाह जे दरबार में अर्ज़ड़ो कजां त मुंहिंजो करीम रब मूंखे बरकतूं अता फरमाए। कंहिंजे दरबार में अर्ज़ कजां, ॻाल्हायो त अॻिते हलां अल्लाह जे दरबार में। ऐं असां तुंहिंजो जेकॾहिं थोरो कारोबार हेॾे होॾे थियो, पक ही फलाणे तावीज़ विधा जागो था। अल्लाह न करे असां मर्दन को वधीक असांजे घर में औरतूं खुदा जी ज़ात शल औरतुन खे का हिदायत अता फरमाए। उहे त अहिड़ियूं भलारियूं हन जो शल कहे माईअ खे न पेट में रुगी सूर थींदो तॾहिं बि चवंदियूं इहे तावीज़ फलाणो जेको मुल्लो आहे न इन्हे मार पैसे जा तावीज़ हण खण हन, मण मुड़स वीचारे जी फिटी वारो कर, हे बकर कारो खण, कारो चूज़ो खण, पैसा खण, जे मुड़स न बि त पाण ई अधी पोतड़ी खणी मथे ते कंदी, काॾे थी वञा थी तावीज़ लिखण। पो केॾी महिल आधी जो मुकामन में केॾी ओ अल्लाह जी बानी, ओ अल्लाह जी बानी, इहे न कर। अल्लाह खे राज़ी करणो थई, मुश्किलातुन खां जान छॾाइणी थई त मुल्ले जे दर ते तोखे छा मिलंदो। वुज़ू कर, धरणो हण, मुसल्लो विछाए, अल्लाह जे आॾो पंहिंजे पेशानीअ खे झुकाए। ओ अम्मा फातिमा ज़हरा जे कचहरी में उम्मीद रखण वारी जे चाही थी त तुंहिंजो घर रब दुनिया में अमन वारो बनाए छॾे, तुंहिंजे घर जे चईनी कुंडन ते रुगी खुशबू खुशबू हुजे, प्यार ही प्यार हुजे त मुश्किल ईंदी आ। रब जो कुरान ॿुधाईंदो आ, उन महिल देर न कजां, बिस्मिल्लाह करे मुसल्लो विछाए जा, मुसल्लो विछाए नफ़िल पढ़ जा, कुरान जी तिलावत कजां, जेको रब ॾिनो अथई सॼे ग़रीबन में विरहाए जा, रब तुंहिंजूं मुश्किलातूं आसान करे छॾी। मुश्किलातुन खे आसान कर जो हिकड़ो ही हल थव, तावीज़न में कुछ कोन थव। मुंहिंजा दोस्तों भुलिजी पिया हो, लतीफ सरकार लतीफ खे मञीदा हो, भला मञीदा हो लतीफ खे न, थोड़ा मञीदा अदा रुमाल वारा तू। हां माशाअल्लाह, लतीफ खां पुछो लतीफ छा तो चवे, चवे तो छाला मञी छो अदा तू तबेली थी तो किन जो जुग जग करीम रब जी, जग जो वाली जो सुख्यो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां। मां हज़रत मूसा जी गाल कण खां पहिरीं अम्मा फातिमा ज़हरा जी गाल कयां, सुणे इमाम हसन जे अमण जी गाल कयां, दिल पर हुसैन पाक जे जीजल अमण जी गाल कयां, कयां या न कयां, कयां या न कयां, अल्लाह करे मुझे अमड़ ने भेनरुन ताईं पैगाम पहुंचे, भला जे लाउड ज़रिए न पहुतो, अल्लाह कंदो कहीं ट्रैक्टर में वजंदो ओड़े पाड़े का मुझो अमड़ियूं भेनरूं ॿुधी वठंदियूं। अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा एडी त अल्लाह जी प्यारी आ, जो निकाह भी रब अरशन ते भी कंदो आ त फरशन ते भी कंदो आ। दुनिया जे न्याणन खे मुंहिंजा दोस्त ताज अपो ॾींदो आ, अम्मा खातून जन्नत खे दाज मुंहिंजो करीम रब पाण ता कंदो आ।
अजीज़ाने मन उहा मुझी अम्मा सुहणी जेके मदीने जे मीर फरमायो सय्यदतुन निसाए अहलिल जन्नह फातिमा मुझी फातिमा के अल्लाह उहा इज्जत अता फरमाया जन्नत में जेके औरतूं ईंदियूं उन्हनि जी सरदार हसन हुसैन जी अम्मड़ हुंदी ओहा अम्मा फातिमा ज़हरा सुहणी इमाम हसन के बुखार थी पयो इमाम हुसैन के बुखार थी पयो बई शहजादा बीमार थी पया अम्मा फातिमा बास बासिया छा कयो वक्त कोने न सूरे आल इमरान मां बास जे मुतालिक कुरान करीम पढ़ी बुधाया अजीज़ाने मल अम्मा खातूने जन्नत बास बासिया अरबी में नजर जबोआ बास बासिया ओ मुझा करीम रब ओ मुझा सोना करीम रब मुझे हसन ऐं हुसैन के सेहत दे मुझा बचड़ा चाक थियल तुझे मुस्तफा जी बचड़ी तुझे अली जी रानी हसन हुसैन जी अमड़े मुझा करीम रब तो रब जे रज़ा जे ला 3 रोज़ा रखदी छा रखदी जागो था न कोन था जागो जे जागो था त पो उन अमड़न ऐं अदड़न के रोकींदा कयो न जेके चवंदियूं न ओ सई इब्राहिम शाह सोना मुखे पुटड़ो दे न्याणन स्याणन सा दुल्हन शरनायन सा भले मूवी वारे सा नचंदी कुडंदी अचे तोते कुट्टी जो थाल ॾेई वेंदस उन चरीअ के केड़ी खबर त जिन सजी जिंदगी अल्लाह जे कुरान सा इश्क में गुजारी उन के तुझे नचण ऐं कुडण ते कब्र में केडी तकलीफ थींदी आ ऐं तुझे इन अंदाज ते अल्लाह वारन के केडी तकलीफ थींदी आ अल्लाह जी बानी मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जदे औरत बिना पर्दे जे मर्द जे इजाजत खां सवा घर जी चाउठ बाहर निकरंदी आ अर्श जा मलाइका उन जे मथा लानत वसाईंदा जागो था न निंद्र अचे वेवा हाणे त नारो हणंदो तहां जे हक में ॻाल्हि चङी पई थे पर याद रखो तस्वीर जो ॿियो रुख बि मोटण वारो हक त हक आ न मुझा दोस्तो मदीने जे मीर जा आशिको हुजूर जा दीवानो अमड़ियूं मुझू अबेनरू जदे भी घर में बास बासीन उनन के चो बास बासियो काई मनो काने पर बास इहा बासियो मुझा करीम रब मुझे बचड़न के खुशबू दे मुखे पुटड़ो दे मुझे बचड़े के पुटड़ो दे मुझी ही मुराद पूरी कर मां घर में हुजूर जे दुरूद जो लख पढ़ाईंदसे मुझे घर में मुझा करीम रब ही खुशू दे त मुझा अल्लाह सही मां घर में कुरान करीम जा खत्मा पढ़ाईंदसे मुझा दोस्तो अजीजो जै घर में एड़ियूं बासूं पासिबियूं कसम थव रब जो ॾियो ख़बर उन घर में खुशू ईंदियूं या को न ईंदियूं उन ही घर में खुशू ईंदियूं पर उते बासूं बि औरतूं उते बासीदियूं जिते मर्द उन्हनि खे इज्जत ॾींदा जिते मर्द उन्हनि खे पढ़ा कुरान जी आयत उन्हनि मर्दनि जे लाइ जेके दिल सां ॻाल्हि लॻे त उहो नाराज़ न थिए हिकड़े हंध मां इहा कुरान जी आयत पढ़ी को चङो भलो हमराह उन खे ॻाल्हि लॻी दिल सां उथी पियो उन प्रोग्राम करण वारे खे चई तोसां बिरादर मुंहिंजी ख़त्म आहे चई छो चई मौलवीअ खे तो ई त ॿुधायो
जे तू मौलवी के न बुधाई त मुझी खबर मौलवी के की खबर पई उनके इया खबर काने त मौलवी पंजी गाल कान कई मौलवी त रब जो कुरान पढ़ी बुधायो मौलवी के खबर होजे न होजे तुझे रब के त सब खबर आ तू जो करीम रब त तुझे हाल का वाकिफा कायनात पो थी आ मुजो अल्लाह त पहरी जानी रहो आ इजाजत दियो त मां रब जो कुरान पढ़ा जेके दिल सा गाल लगे ओ सच्ची दिल सा तौबा करे ऐ जेको अमल कंदो आ ओ खुशी में जे मुजा रब तुझा लख एहसान अक्सर असा वट छा थींदो आ अक्सर असा वट छा थींदो आ सादड़ी घरवारी आ हमराह गरीबी हाल में शादी कई रब उनके गंज दिनो हमराह थोड़ो वधी वियो अगते पैसो लोकड़ जाम अचे वियो गाड़ियों बचे वई हाने अचे अधे जो दिमाग फिरियो ए माई मुआरी पढ़ल बकाने का चरिया मुजी हेडी उथी वेठी हेडो मुजो दुनिया में इज्जत मकाम हाने हिन चरिया मां त अड़जी विस हाने हिन के छडी दुस तने बेइज्जतिया छड्या नथो पर हिन दा मुंह फेराए छो न का एड़ी वठा जेका मुके जिथे किथे सुठे नमूने सा घुमाए बस ये खोड़ थियो न सुठे नमूने सा घुमाए आई उन पहरी घरवारी दे तवज्जो ही नथो दे भले भी शादी करे पर तवज्जो न ॾियण ते चओ त मां रब जो कुरान पढ़ अल्लाह जो कुरान पढ़ा मां पहरी अर्ज कयो जेके दिल सा गाल लगे तो उहो वरी उन गाल के कुरान समझी उनके बर्दाश्त करे अल्लाह फरमायो वा आशिरूहुम बिल मारूफ मुझे करीम रब फरमायो मर्दन के अल्लाह जे जात हुक्म दिनो पाजे घर वारन सा सुहणी प्यार वारी जिंदगी गुजारींदा कयो कड़ी जिंदगी सुहणी जिंदगी प्यार वारी जिंदगी इज्जत वारी जिंदगी गुजारींदा कयो अगते कुरान जी आयत पूरी कया फ़इन करिहतुमुहुन फ़असा अन तकरहू शैआ हाफिज़ कुरान है को बिठो माशाअल्लाह अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो जी कदे तवा के तवा जे ज़ाल जी का गाल नथी बने तवा के तवा जे ज़ाल जी का गाल नथी बने भाजी सही नथी पचाए तवा के गाल नथी बने घणी पढ़ल नाहे वडा वडा अलकाब दई तवा के साईं हजरत किबला चई नथी सले सके तवा के गाल नथी बने अल्लाह फरमाए फ़इन करिहतुमुहुन फ़असा अन तकरहू शैआ जे कदे ज़ाल जी का गाल तवा के नथी बने समझ में नथी अचे सुठी नथी लगे अल्लाह फरमाए तो नके दरगुजर कर छा कर जवाब दे मजाल या जो कुछ हण गाल के में पेजी अल्लाह जे जात फरमायो न के दरगुजर कर ओ मुझे करीम रब मुखे त गाल वणे कान थी इन जो रोज रोज जो यो धंधो आ कम्मा मुखे गाल नथी वणे अल्लाह जो कुरान बुध छा तो चवे वयजअल्लाहु फीह खैरन कसीरा मुझे सुने करीम रब जी जात फरमायो इन वेचारी सातड़ी जो गालियों बुधी इन जी कले अंगड़ियों संगड़ियों गालियों बुधी बर्दाश्त कर तू जो अल्लाह ओहा जह तो के हेडी इज्जत दिनिया इन ही जे करे इन जे बर्दाश्त करण में इन जे सब्र करण में इन के सहब सा समझण में रब चवे तो तू इन के बर्दाश्त कंदो वञ इन जे दुखन सुखन के सहंदो वञ मां रब थी करे वायदो तो कया वयजअल्लाहु फीह खैरन कसीरा मां अल्लाह तो के एतरी भलाई दी दुस जेका तो कने ज़हन में भी कान सोची हुंदी बेड लफ्ज़न में माना कया रब चवे तो इहो सोच जेको न मूं तोखे ॾिनो आ इन्हे जे करे ई त ॾिनो आ
इन्हें जे करे ई त ॾिनो आहे। हाणे इहा ॻाल्हि मूं क़ुरान जी कई पंहिंजे तरफ़ खां कई जवाबु ॾियो। पोइ जन कंहिंखे ॻाल्हि दिलि सां लॻे ऐं उहो वरी अदे ताज मौद खे चवे हा मौलवीअ खे रस्ते में सम्झाया आहे पोइ वरी असांजे मथां हुटी न। मुंहिंजा दोस्तो हे अल्लाह जे क़ुरान जी ॻाल्हि आहे। हाणे अधु कलाक बचियो आहे बसि मां हाणे ईसा अलैहि सवाब ते अबे अमा ते ॻाल्हायां। जे जागो था हिकु दफ़ो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु हुजूर जे दरबार में अबे अम्मा जे नाले खैरात थी आहे न दा के जे नाले खैरात थी आहे अबे अम्मा जे नाले खैरात थी आहे। अचो त अल्लाह जे क़ुरान खां पुछो त अबे अम्मा ते जेको ख़र्च थो करे मुंहिंजो रब उन ते राज़ी थी थो या नथो थिए। अल्लाह जे क़ुरान खां पुछो। अल्लाह ताला जे बानड़ो मुझे मदीने वाले मीर जे दरबार में हुजूर जो हिकड़ो सहाबी आयो। केर आयो? हुजूर जो सहाबी आयो। उन मुझे महबूब जे सहाबीअ मुझे मदीने जे मीर जा दीवानो मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में हुजूर जो सहाबी आयो। अचे अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे ज़ात मुके सब कुछ दिनो आ। माल मिलकत दिनी आ, माल दिनो आ, दौलत दिनी आ, बनी दिनी आ, बाग दिनाहन, पैसा दिनाहन। मुझे हुजूर फरमायो तो जो मतलब चाहे चवे तो मुझा आका मां पंहिंजी दौलत अल्लाह जे राह में खर्च करण थो चाहियां। मां पंहिंजी दौलत अल्लाह जे राह में खर्च करण थो चाहियां। मुझा मदीने जा मीर मूंखे ॿुधायो मां कहिड़े नमूने सां खर्च कयां जो सभ खां वधीक मुंहिंजो रब उन मुंहिंजे खर्च खे क़बूल करे छॾे। वरी जुमलो गौर सां ॿुधो। मुझा मदीने जा साईं मां अल्लाह जे राह में खर्च करण थो चाहियां। मुझा आका मूंखे ॿुधायो त मां खर्च कीअं कयां। अहिड़ो को रस्तो ॾसियो वञी ही कमु कर मां उहो कमु कयां ऐं उहो कमु मुंहिंजे रब खे सभिनी कमनि खां वधीक वणंदो हुजे। इजाज़त ॾियो त क़ुरान पढ़ां। पढ़ा कुरान। यसअलूनक माज़ा युनफिकून। सवाली हुजूर जे दरबार में आयो। अल्लाह ताला उन सवालीअ जी ॻाल्हि कई। मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा जी मुंहिंजा करीम रब सवाली तुंहिंजे दरड़े ते आयो आहे। हा मुंहिंजा मौला आयो आहे सवाल खणी आयो आहे त मां ख़र्च कीअं कयां। हा मुंहिंजा मौला मुंहिंजा महबूब लबड़ा खोल। कुल मा अनफ़क़्तुम मिन ख़ैर। मुझा महबूब इनके जाओ त तू चाही थो त खर्च कीअं कयां जेको सब खां सुहिणो हुजे। उन चयो हा मुझा आका। रब चयो महबूब चवीस फलिल वालिदैन अबे ऐं अम्मा ते खर्च कर। मां रब थी करे ऐलान थो कयां होॾा काबे ते खर्च कर, होॾा मस्जिद ते खर्च कर, होॾा दुनिया सॼी ते खर्च कर। उहो हिकिड़े पासे होॾा अबे अम्मा ते खर्च कर। मां रब पहिरीं उहो क़बूल कंदो हा। अल्लाह जी ज़ात खे सब खां वधीक ख़र्च कहिड़ो थो वणे। कहते ख़र्च कयो ॻाल्हायो। कहते ख़र्च कयो। जागो था जन जो अबो अम्मा जेरो आ उहे त ख़ासि करे गौर सां ॿुधो। जन जो अबो अम्मा छॾे विया उहे त वीचारा ईसा ले सवाब कंदा। इन जो हुकुम बि मदीने जे साईं फरमायो आहे। बहरहाल मां फ़िलहाल उन्हनि खे ताकीद कयां जन जा अबो अम्मा अल्लाह हाल हयात ॾिनाहन। मुंहिंजे करीम रब क़ुरान करीम में फरमायो मस्जिद ठहे थी पई ॾिसी तो अध में रही पई आहे पर ॾिस त जेकॾहिं मस्जिद अध में रही पई आहे पर
यार मुझे अम्मड़ जी ही जरूरत आ, मुझे बाबे जी ही जरूरत आ। रब चवे तो मस्जिद के छड़े दे, मुझो घर आ मां जाना, मुझो घर जाने। हे अब्बो तुझो आ, ये अम्मा तुझी आ, तू इन्हनि जी खिदमत कर, मां सवाब 20 मस्जिद जो ॾेई छॾींदो सही। जीजल अम्मड़ जी खिदमत कर, कुराड़े पीउ जी खिदमत कर। पुटन जी सालगिरह कंदा हूं न, जागो था न, पुटन जी सालगिरह कंदा हूं, छो कंदा हूं? बता कुराड़ी नाराज थी वजे, कुराड़ी के भी राजी रखणो आ, छो त मिट माइट छडे अल्लाह जे सहारे तुझे सहारे आई आ। घर वारी के राजी करण जे ला पंहिंजे पुट जी सालगिरह बेशक कंदो कर, केक कटींदो कर, कदे खुदा ऐं मुस्तफा के राजी करण जे ला। वरी जुमलो थो चवा, कदे खुदा ऐं मदीने जे मीर के राजी करण जे ला वञी करे फिरिया सिटी मां। जदे खबर थई त मुझे अब्बे अम्मा जी जदे शादी थी हुई, अप्रैल जो महीनो होयो या जून जो महीनो होयो, फलाणी तारीख हुई, वडन खां ॿुधई तू त जावल कोन है, वडन खां ॿुधई हाणे उहा तारीख अची रही आ। वञी चुप चुप करे अम्मड़ जे ला भलो वॻो सिबरा, जीअं कुंवार जे ला सिबराइबो पाजे पीउ जे ला वॻो सिबरा, जिया खोट जे ला पोज़की जो वॻो सिबराइबो आ। अम्मड़ जे ला मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कुल्लन जा हे बाहूटा ठहराया, अब्बे जे ला कुल्लन जा हार ठहराया, मिठाई जा पाठा वठी आ, 7 ताम वठी आ, अचे तैयार करे विचारे सुजारे पाजे हथड़न सां अब्बे ऐं अम्मा के वॻड़ा पाराए, विच में विहारे सभिनी घर बात के दावत ॾेई चो, अचो अॼु मां पंहिंजे जीजल ऐं दिलबर पीउ जे शादी जी ख़ुशी मल्हाए रहियो। उन अब्बे ऐं अम्मा के उहे गुलन जा हार पारा, अब्बे ऐं अम्मा के इहे नवा कपड़ा पारा। रब्बे काबा जो कसमा रुगी उन्हनि जे अंदर मां रुगी हिकिड़ी मुर्ग निकती। रब थो जाने तुंहिंजो ही जहान बि ठही वियो त कबर क़यामत भी ठही वई। अब्बे अम्मा जी खिदमत कर, अब्बे अम्मा जी खिदमत कर, अब्बे अम्मा जे मरण खां पोइ बि त कंदा हूं न। अॼु त कॾहिं अॻु में करे वठो, अॼु त कॾहिं अॻु में करे वठो, मरण खां बाद अल्लाह जेके तौफीक अता फरमाए। हे त दे ताज मोहम्मद हेडी वॾी खैरात जो एहतमाम कयो आ, मगर मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम त एतिरो बि फरमायो, जो त हुजूर जी कहे मुकाम खां वञन पिया, वींदे वींदे बिन कबरन जे मथा अज़ाब हली रहियो हुयो। हुजूर जी सवारी बीठी, मदीने जा साईं पंहिंजे सवारी तो लथा, लही करे सहाबा के फरमायो इन वण मां हिकड़ी साई टारी खणी अचो, साई लकड़ी खणी आया। मुझे हुजूर फरमाए न के ॿ टुकड़ा कयो, उन काठी साई के ॿ टुकड़ा कयो वयो। हुजूर हिकड़ो टुकड़ो हिकड़ी कबर ते रखियो, ॿियो टुकड़ो भी कबर ते रखियो। आका मां बिलो चाहे मदीने जे मीर फरमायो इन बिनी कबरन ते अज़ाब हली रहियो आ। ए साई काठी जेस ताईं साई हूंदी अल्लाह जो जिक्र कंदी, अल्लाह जे जिक्र जे करे इन कबर वारन ता रब कबर जो अज़ाब दूर करे छॾींदो। हुजूर फरमाए छा रखो कबर ते? कोन ॻाल्हायो न न न तहां चो कीअं ॻाल्हायो? असां त अगरबत्ती जूं 5 डबियूं वठी वेंदा हो न। महरम शरीफ जी 6-7 तारीख़ थींदी, यकीन कयो अब्बो अम्मा कुर्बान वञन मुंहिंजे दिलबर हुसैन जी ज़ात जे मथां, सुहिणे शहीद करबला जे मथां। अहिड़ी शहादत दुनिया के ॾेखारियो जो केॾो बि निभागो आ न शख्स, पर पोइ बि महरम जी 6-7 तारीख़ अचे थी त यादि अचेस थो त वञी बाबे जी पुठीअ ते का गारड़ो हणी अचां। हालांकि हुकुम आ त पंहिंजे अब्बे अम्मा जी कबरुनि ते हदीस पढ़ा, मिशका शरीफ जी हदीस पढ़ा। ओ 12 महीने वञण वारा
मिशका शरीफ जी हदीस ॿुध मुझे मदीने जे मीर फरमायो मंज़ार क़ब्र वालिदैहि औ अहदुहुमा कुल यौम जुबअतिन गुफिर लहू कुतिब बर्रा। मदीने जे मीर फरमायो जेको शख्स हर जुमे जे दिहाड़े अबे अम्मा जे कब्र जी रुगी ज़ियारत करण वींदो। छा करण वींदो? गालायो छा करण वींदो? ज़ियारत करण वींदो। तवज्जह कर मुंहिंजा दोस्त, मदीने जे मीर इएं कोन फरमायो त जेको हर जुमे जे ॾींहुं अबे अम्मा जे मज़ार ते वञी क़ुरान जी तिलावत कंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हुज़ूर जे इएं फरमाइनि हा त पढ़ियल त वञनि हा, अणपढ़ियल रोई ॾियनि हा। मुंहिंजो मुस्तफ़ा रुगी पढ़ियलनि जो न आहे, पर मुंहिंजो मुस्तफ़ा अणपढ़ियलनि जो बि नंगदार नबी। मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम फरमायो जेको अबे अम्मा जे कब्र जी रुगी जुमे जे दिहाड़े ज़ियारत कंदो औ अहदुहुमा जे बिनी जूं कब्रूं परे परे हन, जेकॾहिं कंहिं हिक जे कब्र ते बि वियो रुगी अबे अम्मा जे कब्र जी ज़ियारत करे, हुज़ूर फरमायो गुफ़िर लहू, ओ ज़ियारत करण वारा तू अम्मड़ जे कब्र जो दीदार करे रहियो आ, तू अबे जे कब्र जो जुमे जे ॾींहुं दीदार करे रहियो आ। मुंहिंजो अल्लाह तुंहिंजा गुनाह माफ़ करे रहियो आ। अबे अम्मा जे कब्र जी रुगी ज़ियारत करण वारे जा अल्लाह गुनाह माफ़ तो करे, कुतिब बर्रा न रुगी गुनाह माफ़ तो करे, अल्लाह उन जो नालो नेकन में लिखराए तो छॾे। सोच मुसलमान, अबे अम्मा जे कब्र जी ज़ियारत करण सां अल्लाह गुनाह माफ़ करे ऐं अल्लाह नेकन में नालो लिखराए। जे उन अबे अम्मा जे मज़ार ते वेही क़ुरान करीम पढ़ंदे दे ख़बर रब तुंहिंजा ॿई जहान सुहिणा कंदो या कोन कंदो। जागो था, वाइदो कंदो त अॼु खां पोइ अबे अम्मा जे क़ब्र ते जुमे जुमे ते वेंदासीं। चओ इंशाअल्लाह ताला वींदे त ॾुखियो कोन थींदे, वींदे त ॾुखियो कोन थींदे, वींदे त ॾुखियो कोन थींदे। जेको कम न थिए न, नथो कम थिए न, जे अबो अमड़ ज़िंदह थई वञी कदमनि में किरी पो, चुम बाबा कुराड़े जा पेर, अमड़ जीजल जा पेर, रो रो उथ न, उन्हनि जे अंदर मान रुगी हिकड़ी दाह निकती, मौला मुझे बचड़े जी पार थई तुंहिंजो कम थी वेंदो। पर जे अबो अम्मा दुनिया में मौजूद न थई, उन्हनि जे मज़ार ते हलियो वञ, सेरां दी अखों न बीह जा, पेरां दी अखों बीही रोई वेही, अम्मड़ के अर्ज़ कजाऊं मुंहिंजी जीजल अम्मा मां मुश्किल में हा, मुझे ला रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में दुआ घुर। अम्मड़ अबो तुंहिंजे ला दुआ घुरंदा, मुंहिंजो अल्लाह तुंहिंजो बेड़ो पार करे छॾींदो। पर अबे अम्मा जे कब्र ते छा खणी वेंदे? कौन विसरी वही न ॻाल्हि। वण जी टारी खणी वञ, अम्मड़ जे कब्र जे भर में का नंढड़ी टिबड़ी रखी छॾिजे में पाणी विझी छॾे, अम्मड़ जे मज़ार ते वञी का खाधे जी शइ के मानीअ जा पुराणा टुकड़ा खणी वञ, अम्मड़ अबे जे मज़ार ते वञी चांवरड़ा खणी वञ, इन नियत सां त मथों उछलाईंदुसि पखी ईंदा, पखी अल्लाह जो ज़िक्र कंदा, पंहिंजो दाणो चुगंदा, रब जो ज़िक्र कंदा, मुंहिंजे अम्मड़ जी कब्र खे रब जन्नत जे बागन मां हिकिड़ो बाग बनाए छॾे। जागो था, इएं कंदासीं मोटीअ जा ख़ैरात ते ॻाल्हि रहिजी न वञे। हज़रत मूसा कलीमुल्लाह वञे पियो, यादा विसरी वई, बस था थक बुधाया माशाअल्लाह, 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 इहा ॻाल्हि हिकिड़ी त ॿुधायां।
हज़रत मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते वञी रहियो आ। कहे गरीब थियण वारे चेस सोना ॾाढी दौलत हुई, ॾाढो कारोबार हुयो, याद तो थड़ियासी अॻिते कारोबार हुयो, दौलत हुई, हाणे कारोबार टुटी वियो आ, दौलत खत्म थींदी पई वञे। रब जे दरबार में अर्ज़ड़ो कजा मौला कुछ दे। हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे दरबार में अर्ज़ कयो, मौला फलाणो तुझो बानो रिज़्क़ रोज़ीअ जे कुशादगी ला अर्ज़ड़ो करे रहियो आ। जवाब थो मिले, ओ मुंहिंजा सुहिणा मूसा इनखे ॿुधाए तूं त ॾींहं ॿिन जो मेहमान आहीं। जागो था, उजड़ गए वो बाब जिनके लाखों माली थे। सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे। आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, सामान 100 बरस का एक पल की खबर नहीं। ऐ मुझा कलीम जी मुझा करीम रब वञ वञी मुझे बाने के चओ तू त ॾींहं ॿिन जो मेहमान है। ॾींहं ॿिन जो मेहमान थी करे अञा तोखे दौलत थी खपे। हज़रत मूसा आयो, उन शख्स के चवण लगो, अल्लाह जे तरफ का तुझे ला जवाब आ, तू त हिन दुनिया में बाकी कुछ लम्हन जो मेहमान है, कलाकन जो या पहरन जो या नीहन जो। उन जने ॿुधो अल्लाह जे नबी जवाब दिनो आ, रब्बे जुल जलाल जो न्यापो दिनो आ त तू कुछ ॾींहन जो मेहमान है। हाणे विसरी वई, जे कदे केर के डॉक्टर चवंदो आ तू ला इलाज है, खणी वञोस, वञी गोठ छडियोस। हाणे बाकी कलाक या ॾींहं गुज़ारे पोइ जंहिंजो इश्क अल्लाह सां हूंदो उहो ज़िक्र में पंहिंजे पाण खे मस्त बनाईंदो त आख़िरी लम्हा बि कमाए वठां कमाए वठां कमाए वठां। पर जेको दुनिया जो तालिब हूंदो वो चवंदो त फलाणो जरेब रहिजी वियो थई, फलाणो प्लाट रहिजी वियो थई, फलाणे ॾे हिसाब रहिजी वियो थई। उहो वरी पोइ रखे कसर सीधो हीअं कजा, मां मरण वारो हां हीअं कजा, फलाणे ॾे हिसाब रहियल थई वठिजा। छो त मदीने जे साईं फरमायो, जेको ईमान वारो हूंदो आ उहो नेकियूं करे करे कोन ढापंदो आ। मरण जे वेले बि कलमो पढ़ी लेकिन सा पाण के अदे वनी जन्नत में पहुंचदो आ। पर जेते अल्लाह नाराज हूंदो आ उहो गुनाहन का कोन मुड़दो आ। केडी मल गरीबन के दुखाइंदो, केडी मल मिस्कीनन के पुलिस में बधाइंदो, केडी मल कंजो ढोर कहराइंदो, केडी मल कंजी गाड़ी खसराइंदो, केडी मल कंजा रिश्ता टोड़ाइंदो, केडी मल केड़ो कम कंदो। मरण जी घड़ी ईंदस को भी चवंदो त ही शैतानी पत्थर उछलाए वञा मता जल्द में ठही वञन। हुजूर फरमायो आखिरी गंदो अमल करे सिधो वञी जहन्नम में दाखिल थींदो आ। खुदा का खैर जी दुआ करो। अजीजा ने मन अल्लाह जे नबी जो बुधायो, उन देर ही न कई, औलाद जो हिस्सो औलाद के, ज़ाल जो हिस्सो ज़ाल के दे, पंहिंजो हिस्सो अलग करे वठी खैर कई। जी अदे हिन कमदार ताज मोहम्मद खैर कयो आ। उन गरीब ॾिठो त हाणे ज़िंदगी जे मथां भरवसो नाहे, ॿिॾी हुया ब मिलियो आ, हाणे अहिड़ो खैर कयां जो जेॾी महिल इज़राइल सुहिणो अचे मां रब जे राह में खैर वंडींदो रहां, मुंहिंजो दम परवाज़ थी वञे। देगियूं लहन थियूं पयूं, वंडड़ो ॾींदो थो वञे, वंडड़ो ॾींदो थो वञे। नियत कहिड़ी आहे, आख़िरी घड़ी हुजे त मुंहिंजो दम परवाज़ हुजे। उन वक़्त में मां अल्लाह जे राह में ख़ैर ॾींदो हलां, वंडींदो थो वञे, वंडींदो। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, ॿियो गुज़रियो, टियों गुज़रियो, चोथों गुज़रियो, ॾींहं गुज़री विया। हमराह जेरो वेठो आहे। अल्लाह जो नबी सुहिणो लॻियो, निहारे चवण लॻो तुंहिंजी त ज़िंदगी थोरी ॿ ॾींहं हुई, 5 ॾींहं गुज़री विया, हे तूं अञा वेठो आहीं। चवे तो सुना नबी जवाब तो आंदो हो, मालिक जिंदगी ॾिनी आ, मूंखे कहिड़ी ख़बर। अल्लाह जे नबी वेही दुआ घुरी, मौला ए तुंहिंजो पानड़ो 2 ॾींहनि जो महिमान हुयो, ए 3-4 ॾींहं गुज़री विया, ए अञा वेठो आ। अल्लाह जे तरफ़ां जवाब मिलियो, ऐं मुंहिंजा कलीम ॾिस छा पियो करे, मौला तुंहिंजे राह में ख़ैर पियो करे।
तुझे राह में खैर पियो करे। ऐ मुझा कलीम इन खां पुछ इन खैर कंदे कंदे यतीम आया हुया, हिकड़ो भा हिकड़ो भेण, नंढड़ा ब यतीम होया, मिस्कीन होया, मुसाफिर होया, उन्हनि जो मिट्र माइट्र कोई कोन होयो। खैरात हलंदी ॾिसी करे टिजंदा टिजंदा आया। इन सल्लो करे चयो ओ नंढड़ा ॿारड़ो तव्हां जो हिकड़ो दफ़ो ॾिनई, उन्हनि जो पेट न भरियो। वरी आया ॿियो दफ़ो ॾिनई, उन्हनि जो पेट न भरियो। ख़ुशीअ सां टियों दफ़ो ॾिनई, उन्हनि जो पेट भरजी वियो, उन्हनि जो पेट भरजी वियो। उन्हनि अर्श ॾे निहारे चयो मौला, जंहिं असां यतीमनि जो पेटड़ो भरे ड्रो करायो आहे, मुंहिंजा मौला इनखे वॾी ॼमार ॾिजां। मुझा सोहना मूसा उन बिन यतीमन जो न दुआ घुरी, मां रब जी ज़ात खां केर पुछण वारो आ। उन बिन यतीमन जी मां रब दुआ कबूल करे छड़ी, मां रब हिनखे वॾी ॼमार अता करे छड़ी आ। जागो था मुसलमानो, ही जेको खैर कबो आ न, हिन खैर में वॾो राज़ हुंदो आ। छो त मुंहिंजा मिट भी ईंदा, क़ुरान जो हुक्म आ मिटन के खारायो, दोस्तन के खारायो। मिट भी ईंदा, दोस्त भी ईंदा, अजीज भी ईंदा, गरीब भी ईंदा, यतीम भी ईंदा, पर खुशीअ सां इहे मिस्कीनन गरीबन के खारा बिला तफरीक जे सभिनी के हिक जहिड़ो खारा। ऐं जेॾी महिल खाराए बस करी असां वटि थींदो ईअं आ, मीलाद जो मौक़ो हूंदो आ, 50 देगियूं लाहींदा हूं, वॾा नारा हणंदा हूं, पर जेॾी महिल मीलाद जो ख़त्म थियो टाइम, या यारी शरीफ़ ख़त्म थी, या न्याज़ शरीफ़ ख़त्म थियो, बस अञा सामान ॾिनो न ॾिनो वञी टुटंदासीं। ॿ ॾींहं त बाबा असांखे केरु उथारे न, छो त थकल हूं ॾाढा। अड़े यार ईअं कोन मिलंदो थे दिल पर। जेॾी महिल खैर करे बस करी, सभु कुझु करे बस करी, दुनिया हली वञे, अखियूं निंड में फाटन पयूं, देर न कर वेह जो उन महल ता त तुझूं अखड़ियूं खुली वञन। पाक वगड़ो पाए अकेलाई में मुसल्लो विछाए, अल्लाह जे दरबार में शुक्राने जो बरकातों नफिल पढ़, रोई करे दुआ कर मुंहिंजा मौला, तुझा लख लख एहसान जो मूं गुनहगार ताज मोहम्मद खां ही खैर जो कम करायो थई। रोई दुआ कर मुंहिंजा मौला, मुंहिंजूं कमज़ोरियूं मुंहिंजूं कमियूं कोताहियूं माफ़ फरमा जा। रोई रोई दुआ घुरी, हुजूर ते दुरूद पढ़ी, मस्जिद में ही सुम्ही पो। ॾिस त उथण खां अॻु में यार कुर्ब करे थो या नथो करे। मुंहिंजा सोहणा ईअं कंदासीं, चो ईअं कंदासीं। अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अबे अम्मा जो अदब करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, अबे अम्मा सां प्यार करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रहिजी वियो सॼो क़ुरान करीम जूं आयतूं, ओ धरती तव्हां ॾे ज़िंदगी में कॾहिं ॿियो दफ़ो मौक़ो रहियो त वरी क़ुरान खोले ॿुधाइबो। अॼु बसि एतिरो ॿुधायुमि त मदीने जे साईं फरमायो आहे, अमड़ ॾे खिली निहार, अमड़ दे चो चो अमड़ दे खिली निहार, जी जल अमड़ तो के खिलदो दिसी मुर्की पवे। मदीने जे साईं फरमायो, मुझो रब तो के दहन कबूल पिल हजर जो सवाब अता फरमाए। कुराड़ो पिया मुर्की दिल बर पियो दे, कुराड़े दे मुर्की निहार, खिली निहार, तुझे खिलण ते बाबा साईं जो मुंह मुर्की पवे, बाबा जा चपड़ा खिली पवन। मुझे आका फरमायो, रब तोखे कबूल पियल उमरन जो सवाब अता फरमाइंदो। हज भी घर में थई, उमरो भी घर में थई। यो कुराड़ो अबो, इहा कुराड़ी जीजल, इन कुराड़न के कुराड़ो न समझजा, इनन के हीरा ऐं मोती समझजा। हीरा मोती भी हिकड़ा वींदा हन त ॿिया ईंदा हन, हकीकत में हीरा मोती भी इनन जे मट न आहिनि, छो त इहे जॾहिं वींदा हन त वरी वापस कोन ईंदा हन। मुंहिंजा जानी ये हीरा मोती भी अबे अम्मा जो मट न थई। अबे अम्मा जी खिदमत कर, उन्हनि जे कदमन खे चुमियूं ॾे, उन्हनि खे राज़ी कर। ऐं जीजल अमड़ ॾे निहारे चयो, मिठड़ी मुंहिंजी मां तो में मुंहिंजो साह जन्नत
तुझे कदमन में आ, जन्नत तुझे कदमन में आ, मुझा मिठड़ा पी तो में मुझो साव, जन्नत तुझे कदमन में आ, जन्नत तुझे कदमन में आ, जन जी जन्नत अभी हमारे कदमन में अचो, जन्नत तुझे कदमन में आ, मुझी मिठड़ी माँ जैसी ताई घर न मोटा, जैसी ताई जैसी ताई घर न मोटा, दिसती रहे थी राह, जन्नत तुझे कदमन में आ, जन्नत तुझे कदमन में आ, मुझी मिठड़ी माँ तुझी ज़ियारत आगे इबादत, तुझी ज़ियारत आगे इबादत, ऐं बेअदबी गुनाह, जन्नत तुझे कदमन में आ, जन्नत तुझे कदमन में आ। हिन यार सवाल कयो तो कुरान पाक ते पैसा वठण जायज़ आहिन या नाहिन। अजुकल्ह कुरान पाक जो ख़त्मो पैसन से पढ़ियो वञे थो। सब का पहिरीं त वला तश्तरू बि आयाती समनन क़लीला, अल्लाह जे ज़ात फरमायो त मां अल्लाह जे कुरान जे आयतन के थोड़ी दौलत ते विकिरो न कयो। जेकॾहिं को हाफिज, जेकॾहिं को मौलवी चवे त तुंहिंजो जलसो पो कंदुसि, हेतिरा पैसा मूंखे ॾींदे त जलसो कंदुसि, न त कोन कंदुसि, कोन पढ़ंदुसि मां कुरान। थोरा पैसा ॾींदे त मां मिड़ई जे हेॾो हेॾो फिरी हलियो वेंदो सही, त उन मौलवीअ खे बि ख़ुदा जो ख़ौफ़ करणु घुरिजे। बाकी मौलवीअ खे एतिरो हक़ आहे, हैदराबाद खां थो अचां दालीअ में चई सघां थो त मियां ताज मोहम्मद पंहिंजे दालीअ खां वठी करे हैदराबाद ताईं गाॾीअ जो किरायो पुछा कर, पंध त कोन ईंदुसि न। हाय फाय गाॾीअ में आयो हां पोइ बि 4 कलाक लॻा आहिनि, गाॾीअ जो किरायो पुछा कर, जेतिरो गाॾीअ जो किरायो आहे बाबा इहो मूं ॾे मोकिल, मां तो ॾे अचां, साईं तव्हांजी मिठाई बाबा जेको दिलि चवई तूं ॾेई छॾिजां। चवण भी जायज़ आ, वठण भी जायज़ आ, चवण भी जायज़ आ, वठण भी जायज़ आ। जेकॾहिं को कुरान करीम जो हाफिज़ चवे तो बाबा मूं वटि बचड़ा आहिनि, तालिबे इल्म आहिनि, कुरान करीम जा ख़त्मा मां तोखे पढ़ाए थो ॾियां। साईं पैसा घणा थींदा बाबा, कुरान जी क़ीमत तूं केरु थींदो हे ॾियण वारी, जेको रब जी ज़ात तोखे ॾे तूं ॾेई छॾिजां, पोइ भले उहो लख रुपया बि ॾे त उहो थोरो आहे, कुरान जी क़ीमत अञा वॾी। पर जेकॾहिं को चवे त बाबा ख़त्मे जा 500 वठंदो सही, 10 ख़त्मा ॾींदो सही, 5000 वठंदो सही, इहो कतन नाजायज़ आ। ऐं पोइ वरी ॻाल्हि ॿुध, इहो ख़त्मा बि कहिड़ा ॾींदी, इहो बि तोखे वरी मां थो ॿुधायां, छो त चोर खे चोर जो घटि सुझंदो आहे।
मौलवी के इन्हनि अटकलुनि जी सॼी ख़बर हूंदी आहे। अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो आहे त क़ुरान करीम जी सूरह इखलास कुल अल्लाह शरीफ 3 दफ़ा पढ़ंदो त अल्लाह तव्हांखे क़ुरान जे ख़त्म जो सवाब अता फरमाईंदो। कुरान करीम सजे पढ़ण जो न, कुरान जे खत्मे जो सवाब अता फरमाइंदो। हाणे इन जो मतलब इहो न आहे त तव्हां कुरान पढ़ो ई। कुरान जा 30 पारा पढ़ण, हरफ हरफ जूं 10 नेकियूं अलग हन। तव्हां यासीन शरीफ हिकिड़ो दफ़ो पढ़ंदो त तव्हांखे 10 कुरान जे ख़त्मन जो सवाब। नंढे इलाक़ो असां जॾहिं मदरसे में पढ़ंदा हुआसीं, मूंखे यादि आहे नौशारे में हिकिड़ो अब्बासी डॉक्टर हूंदो हो, 11वीं कंदो हो, पोइ वीचारो कद जो हूंदो हो नंढड़ो, नालो मूंखे ज़हन में नथो अचे, नालो अलाए अल्लाह से उनजी बख्शिश फरमाए। वो उहो चवंदो बाबा जेको जेतिरा ख़त्मा ॾींदो उनखे एतिरा रुपया ॾींदुसि। तॾहिं रुपए जी वॾी इज़त हूंदी। इहा ॻाल्हि आहे 1980 81 82 83 इन्हनि सालनि जी ॻाल्हि आहे। पोइ असां चवंदासीं 10 ख़त्मनि जो सवाब आहे यासीन शरीफ में। अचो त यासीन डॉक्टर साहब मुंहिंजा 10 ख़त्मा, अचे बाबा 10 रुपया तूं वटि ईद थी वेंदी हुई। पर हाणे उहो दौर हुयो मुंहिंजा दोस्त, उहो जंहिंमें ख़बर न हुई, जंहिंखे ख़बर न हुई उन जे लाइ अॼु ॾींहं ताईं जाइज़ हुयो। हाणे जंहिंखे ख़बर पई आहे उहो ईअं न करे, अल्लाह जे मथां तवक्कल रखे। मुंहिंजो अल्लाह एतिरो कुझु ॾींदो आहे जो इंसान कॾहिं सोचे बि कोन सघंदो। अल्लाह जी ज़ात बाबरकात मुंहिंजा दोस्तो बरकतूं अता फरमाए। पर हक़ीक़त में असांखे अलाए छो इहे यादि ईंदा आहिनि, पर कॾहिं कंहिं ख़त कोन लिखियो आहे। साईं जेको ऑफिसर सां कहूं जाइज़ कम जा हेतिरा पैसा वठे, भला उन जे बारे में कुझु ॿुधायो, कोई कोन पुछंदो आहे। साईं जेको फलाणो माण्हू हेॾो ज़ुल्म कयो वेठो आहे, ग़रीबनि जी जेका सॼी इमदाद आई खाई वियो, पैसा तो खाइयो पर लोह जा पखा भी खाइयो, सिलाई मशीनियों भी माइन जो खाइयो। मजाल भैया को पूछे छो वरी रईस कावड़ी वजे त पो बिरादर मां कढी छडे। रईस ते नालो वठण सो वेचारो पेशमा मसौलो आ, छा कंदो टिक टिक कंदो त निकरू मसीद मो। इए न कर, हकीकत इहा आहे। हाणे ॻाल्हि खोलिया पेश इमाम त परे आ, पर हदीस मदीने जे मीर फरमायो मन दल अला खैरिन फलहु मिस्लु अजर फाइलिही। मदीने जे मीर फरमायो नेकी करण वारे खे जेतिरो सवाब मिलंदो आ, उनखे नेकीअ जे लाइ तैयार करण वारे खे बि रब ओतिरो ई सवाब अता फरमाईंदो। वरी हदीस जो तर्जुमो कया, मदीने जे मीर फरमायो जेतिरो नेकी करण वारे खे सवाब मिलंदो आ, यानी सादल लफ्ज़न में चवा अज तवा बुधो त मदीने जे मीर फरमायो आ अमड़ दे खिली निहार दहन हजन जो सवाब हिता कह जवान पको पह कयो। अज तमा जी जल के मुरकाइंदस वनी कदमन में चुमियो दिनई अम्मा अज खिल त मुखे हजन जो सवाब मिले। अमड़ के खुश रखे अमड़ के खिलाई उनके त सवाब मिलियो, मुजो बेड़ो पार थी वयो। मदीने जे मीर जो दीवानो न रुगी मुझो बेड़ो पार थियो, ताज मोहम्मद अब्बासी जो बेड़ो भी तरी वयो। हुन जे अबे अम्मा जे कब्र के बिर बनूर सा रोशन करे छडियो, छो त ही मिड़ई मुआमिलो इन जो बुनियाद बनियो। मदीने जे मीर फरमायो मन दल अला खैरिन फलहु मिस्लु अजर फाइलिही। नेकी करण वारे के जेतरो सवाब मिलंदो, नेकी ला तैयार करण वारे के भी एतरो सवाब मिलंदो। हिकड़े मिनट ला सोचे जो मां तमा जे लंदन में आंगुरियो तो विझां जेडी मन मस्जिद में मुअज्जिन अज़ान दीदो आ, छा दीदो आ? जवाब दियो छा दीदो आ? कलमो घणा मानू पढ़ंदा। जवाब दियो कलमो घणा मानू पढ़ंदा। जेतरन कलमो पढ़ियो लाउड ते आवाज आयो, जह जिते कलमो पढ़ियो 1000 माण्हुनि कलमो पढ़ियो, जेतरो उन 1000 खे सवाब मिलियो एतरो हिकड़े मौज़न खे मिलियो या न मिलियो? अञा वधो अगते मुअज्जिन अज़ान दिनी
हारी पानी पियो वहे कि अज़ान अचे वई आ नमाज जी तैयारी कया उन वुज़ू करे नमाज पढ़ी जेतिरो नमाज जो उनके सवाब ओतिरो मुअज़्ज़िन के सवाब औरतूं घर में अज़ान बुधी तैयारी कयो अज़ान थी वई आ नमाज पढ़ो औरतूं घरन में नमाज पढ़ी उन्हनि के नमाज ला उभारियो कहे चो मुअज़्ज़िन अज़ान ॾेई हिकिड़े मुअज़्ज़िन जे सवाब दे निहार हिकिड़े अज़ान ॾियण सां करोड़े सवाब रब हुन जे दफ़्तर में लिखराए छॾींदो आ पर दुख जी गाल रुगी इहा है मुझा मुर्शिद करीम सजण साईं दामत बरकात मुल आलिया फरमाईंदा हन त फकीरो आयो बपर शेर पर रिढन सां गॾिजी रिढ न थी वञे जो मुअज़्ज़िन ऐं पेश इमाम खे अॼु ॾींहं ते इहो अंदाज़ो कोन्हे को तरफ़ हुननि खे केॾो मक़ाम अता फरमायो केॾो मक़ाम अता फरमायो आहे डीसी जे दर्जो पट्टे वालो एसपी जी कान कोन कढंदो मां डीसी जो पट्टे वालो हां पट्टे वालो डीसी जो चंगन भले मां डीसी जो पट्टे वालो हां डीसी जे दर्जो पट्टे वालो दुनिया खे ॾसींदो आहे त मां पट्टे वालो हां अल्लाह ख़ालिक कायनात जे पाक घर जो पेश इमाम वक्त जो सदर उन जे पोया वक्त जो वजीर आजम उन जे पोया वक्त जो आर्मी चीफ उन जे पोया इलाके जो एमपीए उन जे पोया इलाके जो एमएलए उन जे पोया मिड़ई उन जे पोया एतरी त खुदा उन के इज्जत ॾिनी आ बस रुगी न पंहिंजे इज्जत के संभाले ऐं पंहिंजे किरदार के सुहिणो बनाए ऐं दिल में पको पह करे मौला मां तुंहिंजे पाक घर जो रखवालो हां तुंहिंजे घर जो डोटी बस रुगी हो यकीन कामिल करे त कहते फलक भी कोन आणींदो रब एतिरो ॾींदुसि जो दुनिया उन जे दर तां अचे वठे जेके दर दर तो पिनंदा हन बंदियूं खणी इन्हनि जी बदकिस्मती इहा हुजे इन्हनि खे ख़बर कान्हे का त असां नौकर कंहिं मालिक जे दर जा हो त अल्लाह जा बानो ग़रीबन हाफ़िज़न ऐं पेश इमामन सां लेखो खणजे बजाए पेश इमाम उहो खपे जंहिंजी ॾाढी बाशर हुजे पेश इमाम उहो खपे जेको क़ुरान सुहिणो पढ़े पेश इमाम उहो जेको घर में 1.5 महीने खां पोइ वञे पेश इमाम उहो जे शरीयत जूं सभई ॻाल्हियूं पूरी हुजनि थी वयूं पघार ॾींदासीं 10,000 असांजी जमायत थोड़ी गरीब पघार ॾींदासीं 10,000 असांजी जमायत थोड़ी गरीब आ जमायत खे इहा ख़बर पई थी त पेश इमाम में ही बि हुजे ॾाढी कटियल बि न हुजे पटको बि हुजे हीअं बि हुजे हीअं बि हुजे जमायत खे इहा ख़बर कान थी पई त 10,000 मां तुंहिंजो 10 ॾींहंनि जो ख़र्च हले थो तुंहिंजे घर जे माइन जो ख़र्च 10 ॾींहंनि जो नथो हले बाक़ी पेश इमाम जे घर में नांग वेठा आहिनि जेके मिटी खाईंदा याद रखो अल्लाह जे घर जे इमाम जी खिदमत कयो उहो खुली दिल सां तव्हांजे बचड़नि खे पढ़ाईंदो अल्लाह कदो तव्हांजो ॻोठ आबाद थी वेंदो तव्हांजा वेढ़ा आबाद थी वेंदा यकीन कयो जेतिरो उन जी दिल सां खिदमत कंदो कणक लहे उनखे एतिरो ॾियो जो कंहिंजे आॾो हथ न फैलाए महीने ते एतिरो ॾियो जो कंहिंजे निहारे न ऐं उन जे खिदमत में बि अर्ज़ा त पंहिंजे अख़लाक खे किरदार खे अहिड़ो बनाए जीअं मुस्तफ़ा जे हिकु ग़ुलाम जो किरदार हूंदो आहे हुजूर जे आशिक जो किरदार हुंदो आ अल्लाह कदो बई दुखिया कोन थींदा रब जी ज़ात जे माफ़ कजो 10 मिनट मथे थिया अदे ताज मोहम्मद जो ख़ैर पंहिंजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाए उन जे अबे अमड़ जे कब्र खे अल्लाह जन्नत जे बागन मां हिकड़ो बाग बनाए ऐं जेके ओरे परे खां आया हो अल्लाह जी ज़ात तव्हांजी हाज़िरी कबूल फरमाए सच तो चवी भली सजी रात गुजरे छो तो तोखे त अजो की रात जागो करणो आहे मुझो मुर्शिद सुहणो सजणो आ हाय मुझो मुर्शिद साईं सजणो आ ओ जेको सजणन जो भी सजणो आ ओ जेको सजणन जो भी सजणो आ मुझो मुर्शिद घोट सजणो आ मुझो मुर्शिद सुनो सजणो आ ओ जेको सजणन जो भी सजणो आ ओ जेको सजणन जो भी सजणो आ शैतान छड्या जे भुलाए
वेठो रब सां तन खे मिलाए शैतान छॾिया जे भुलाए वेठो रब सां तन खे मिलाए ओ वेठो रब सां तन खे मिलाए खोलियो इश्क जो सुणे पतणो आ खोलियो इश्क जो सुणे पतणो आ उहो सजणन जो भी सजणो आ उहो सजणन जो भी सजणो आ मुझो मुर्शिद सुणो सजणो आ उहो सजणन जो भी सजणो आ। तवाजे हिन महफिल में एक खबर तो प्रीतमाबाद को दोस्त आया प्रीतमाबाद ॿुधी अथव प्रीतमाबाद प्यार जो शहर याम साहब को मथे गोट सैयद मोहम्मद सालेह शाह को आया है तवा दोस्तन जी दावत दे आऊं हैदराबाद खायो हां फरी मंजर केतरी आ अल्लाह ताला तवा जे ला आसानी फरमाए असा जे ला आसानी फरमाए एक बेरो अलहम्द टे बेरा कुल वल्लाह शरीफ पढ़ो मुजा दोस्तों असा खैर जी दुआ घरो वो उठी सलात सलाम पढ़ो।